सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नुह्यिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आसारहुम व कुल्ल शैइन अहसैनाहु फ़ी इमामिन मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असांखे हिन भली महफ़िल में हाज़री जी तौफ़ीक़ बख़्शिया। अनकरीब 15 शाबान जी भलारी रात अचण वारी है, जेका पूरे साल जे तकदीरुन जे लिख पढ़ वारी रात आ, रहमत जे वंड वंडजण वारी रात आ, जे रात में निभागा बि सभागा थी वेंदा आहिनि, जे रात में निदोरा बि सदोरा थी वेंदा आहिनि, जे रात में जहन्नमी बि जन्नती बणजी वेंदा आहिनि। इहा रात मदीने वाले साईं जागी इबादत में, नफलन में, सजदन में, दुआउन में गुजारी हुई। हुजूर जे अहल बैत अतहार, अज़वाज मुतहरात, सहाबा किराम, औलियाए इज़ाम, अल्लाह जे बरगुज़ीदा सालिह बानन बि इन रात के जागी इबादत में गुजारियो हुयो। ऐं पूरी दुनिया के अंदर जिते भी मुसलमान रहन था, उहे इहा रात अल्लाह की इबादत ऐं बंदगी से गुजारींदा आहिनि। पर असां जी सिंध के अंदर हिते वाणिया बरंदा, पाकिस्तान ठहण खां अॻु में वाणियन जो होल्ड हुयो। पोइ जॾहिं पाकिस्तान ठहियो तो ख़ुदा पाण पटियन में आए इंडिया, पर वे पाण इंडिया विया, पर कुछ रीतूं रस्मूं रवाज पंहिंजी उथणी वेहणी जा ढंग रंग छॾियूं वियासीं, अञा ताईं मुसलमान खणी वेठा आहिनि। उन्हनि रीतुनि रस्मुनि जो ताल्लुक इस्लाम सां कोन्हे, मुसलमाननि सां कोन्हे। काफ़रनि जूं सयूं सिधियूं रस्मूं काफ़रनि जूं आहिनि, पर मुसलमान कनि था पिया। जीअं मसलन नंढड़ो ॿार ॼमंदो आहे त 6 ॾींहं ते छठी कंदा आहिनि। तव्हां वटि आहे ॻाल्हायो कोन्ह था? छठी जो इस्लाम सां को ताल्लुक कोन्हे। इहा छठी वाणियनि जी आहे। ये वाणिया हितों लॾे विया पर छठी छॾे विया। झंड रखण या वाणियनि जी रस्म आहे।
वाणिया अज ताईं बि जेकॾहिं हिते आहिनि न किथे ये ॾियारी मल्हाईंदा आहिनि ॾिया ॿारींदा आहिनि बाहि ॿारींदा आहिनि आतिशबाज़ी कंदा आहिनि हाणे मुस्लमान बि हिन 15 शाबान जी राति में ॼाटियूं ॿारींदा फटाका छोड़ींदा आतिशबाज़ी कंदा भाई छा आहे जे ॼाटियुनि वारी ईद आहे मुखे त अजब लगंदो आहे सुवारियूं बि वॾियूं उहे फटाका छोड़ींदा वञनि पुट इहो तरीक़ो मुस्लमाननि जो कोन्हे इहो तरीक़ो काफ़रनि जो आहे इहा रीत गैर मुस्लिमनि जी आहे असीं मुस्लमान उहा वाट वठंदासीं जेका मदीने वारे साईं सेखारी मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने वारा साईं इहा रात किए गुजारींदा हा अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा मुहम्मद करीम जी राणी आ अबू बकर सिद्दीक जी न्याणी उहा अम्मा साइण थी रिवायत करे जने 15 शाबान जी रात आई हुजूर मुझे हुजरे में आया फरमायूं त आयशा मुखे जिब्रील हींअर ख़बर ॾिनी आ त अन हाज़िही लैलतन निस्फ़ मिन शाबान ही उहा 15 शाबान जी रात आ जंहिंमें अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जा एतिरा माण्हू बख़्शींदो आ जेतिरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरियुनि रिढुनि जे जिस्मनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती 15 जी रात बख़्शिजी जन्नत ॻाल्हि सम्झई कोन अलाए सम्झई सुभान अल्लाह हथ ॼणनि चई हथ जे मुंहुं वात में मुंग पियल आहिनि जी ॻाल्हि बणे मदीने वारे साईं जी त चओ सुभान अल्लाह साईं फरमायो आयशा हींअर मूंखे जिब्रील ख़बर ॾिनी आहे हिन रात 15 शाबान जे अंदर मुझे उम्मत जा एतरा मानू बख्शबा आहिनि जेतरा अरब जे कबीले बनू कलब वारन जे थण बकरियुन जा रिढुन जा उन्हनि जे जिस्मन ते जेतरा वार आहिनि एतरा मुंहिंजा उम्मती हिन रात में बख्शिजी जन्नती पर इन रात जे अंदर ला यंजुरिल्लाह इला मुशरिकिन वला इला मुशाहिन उहो माण्हू जेको अल्लाह सां शिरक कंदो आहे अल्लाह सां शिरक कंदो आहे अल्लाह सां शिरक कंदो आहे उनखे 15 जी रात में रब माफ़ी त न ॾींदो पर निहारींदो ई जेको रब सां शिरक कंदो अब बाणिया शिरक कंदा आहिनि मूर्तियुनि जो बुत हे हनुमान जी मूर्ति आ हे राम जी हे कृष्ण जी ही काली देवी काली माता उन जो मूर्तियूं ठाहे उन जी पूजा कंदा आहिनि उन खां मुरादूं घुरंदा आहिनि उन मूर्तियुनि खे चवंदा आहिनि इहे मींहं वसाईंदियूं मूर्तियुनि खे चवंदा आहिनि इहे असांजे लाइ दुख लाहींदियूं दर्द लाहींदियूं खीर ॾींदियूं पुट ॾींदियूं मूर्तियुनि खां घुरंदा आहिनि पर मुस्लमान बि वाणियुनि जे असर में हाणे पीर जो फोटो लॻो पियो आहे दीवार ते मुर्शिद जो फोटो सुबुह जो उथंदा हार खणी उन फोटो खे पाराईंदा पो उनखे बाहूं वधियो मुर्शिद लजपाल पारत हुजई आहे या कोने मुसलमान पो उन वाणीअ में हिन में कहिड़ो फर्क़ थियो हू वाणियो मूर्ति जी तो पूजा करे हे पीर जे फोटो जी पूजा तो करे अदा इहो इस्लाम जो तरीक़ो नाहे इहो मुसलमाननि जी वाट नाहे इहो असां सुन्नियुनि जो तरीक़ो नाहे इहा वाणियुनि जी हिंदुनि जी काफ़रनि जी रस्म आहे मुशरिकनि जी रस्म आहे 15 शाबान जी रात रब मुशरिक खे निहारींदो ई बियो वला इला मुशाहिन जंहिंजे दिल में बुग़्ज़ आ कीनो आ कुदूरत आ
इन्हें मानू के रब निहारींदो ई कोन 15 शाबान जी रात हेडो वड फुड़ा मीह पिया वसंदा गुनाह पिया धोपंदा माफियूं पियूं मिलंदियूं अल्लाह जी रहमत सलींदी हल मिन ताइब आहे को बख्शिश घुरण वारो तो बख्शे छडिया हल मिन मुब्तल आहे को मुश्किलात वारो आहे को हाजतमंद आहे को जरूरतमंद आहे को कर्जी आहे को बेऔलाद आहे को परेशानी वारो अचो मारब हड़ मुरादू पूरी हत्ता तत अजर पिरे फुटण ताई ये सारी रात रब जे रहमत जा पड़ा ऐलान पिया फिरंदा हिन चोर के माफी शराबी के माफी लोहारी के माफी बदकार के माफी पर मुशरिक के माफी ना है दिल में बुग़्ज़ कीनो रखण वारो 15 जी रात पे इन जी रात का माफी ऐं टियों साईं फरमायो वला इलाक़ात रहमिन माइटियों छिनण वारो बिरादरी टोड़ण वारो रिश्ता छिनण वारो इन्हें के 15 जी रात रब निहारींदो बिरादरी छिनण माइटी टोड़ण रिश्ता छिनण शरीयत में हराम आ जो शरीयत में बिरादरी जेको अजाजत में कराबत में आ तुझी लिछ में आ भली करे नानंग में आ या डाडंग में आ पर तुझे रिश्ते में आ तुझी माइटी में आ वो माइटी छिननी ना है माइटन का तकलीफूं भी जरूर मिलंदियूं हन माइटन में अणसांदाई भी घणी हुंदी आ माइट तुझे इज्जत के सही न सघंदा हन उन्हनि जे तरफां तो के तकलीफूं बराबर पहुचंदियूं हन पर वडी दिल कर वडो थाव कर वडो सब्र धार हू चवनई तू मचो वाता वराए वाह बेटा ही वाह फरमाए तो हू चवनई तू मचो वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलियो कीने वारो कीन की जंहिंजे अंदर में कीनो आ बुग़्ज़ आ कुदूरत आ कुछ न पिराईंदो हू तो सा हसद रखे तू हसद न रख हू गार दे तू दुआ दे हू छिने तू गन सुभान अल्लाह वडो भलो अमल थव वडो भलो अमल थव मदीने वाले साईं जी हदीस आ इमाम अहमद रिवायत आंदिया मुस्नदुल बाजार में इमाम हाकिम शहीद भी रिवायत आंदिया मदीने वाले साईं जो फरमाना पर इने हदीस जो रावी नालो बुधंदे ने असाबी जो ते यहां ठरी पौंदो जे या रिवायत बयान कई हुजूरत बयान कयो पर के उम्मत तई के हदीस पहुंचाई वो रावी या मौला अली जो नालो बुध त मोमिन जो पाव रत जो वधी विदो ऐं अली जो नालो वठंदे न मुनाफिक जो मुंह हे हिकड़ो आहे गुलाब बियो वरी हुंदो आहे जुलाब अली जो नालो वठ मोमिन जो मुंह गुलाब वांगे मुनाफिक जो मुंह जुलाब उन्हीं जा सांग सब सोला चवे जे को अली मौला अली मौला अली मौला अली जे इश्क में रहते सदा मोमिन सुखियो रहंदे अली जे इश्क में रहते सदा मोमिन सुखियो रहंदे न ॾिसंदे के कॾहिं झोला अली मौला चो अली मौला
ये हथ बि क़यामत में शाहिदी ॾींदा तुंहिंजी मोहबत क़यामत में गवाह थींदी उहो ॾिसंदो न के झोला चवे जेको अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली सां बुग़्ज़ जेकिया मुनाफिक या काफर अली सां बुग़्ज़ जेकिया मुनाफिक या काफर अली जे दुश्मन जे लाइ गोला गोली भी नंढड़ी शे आ गोली समझो था ना गोली गोली नंढड़ी शे वडो को गोलो अली जे दुश्मन जे ले गोला अली मौला उन्हीं जा संग सब सोला चवे जेको अली मौला हजरत मौला अली तो रिवायत करे मुँह मदीने वारे साईं का बुधो लजपाल नबी फरमायो मन सरहू अय्यु मुद्दलहू फी उमरी वयुवस्सिलहू फी रिज़्क़ी वयुदफ़उ अन्हु मीतत सूए फलयत्तक़िल्लाह वलयसिल रहमहू तर्जुमो बुधाया मौला अली रिवायत कई मदीने वारो साईं तो फरमाए जेको मानू चाहे तो उन्हें जी उम्र वधाई वने जेको मानू चाहे तो उन्हें जो रिज़्क़ वधायो वने जेको मानू चाहे तो उन्हें का बुरो मौत टारियो वने ट्रे गालियों जंहिंजी ख्वाहिश जंहिंजी तमन्ना है ट्रे गालियों चाहे तो उम्र जो वाधारो रिज़्क़ जो इज़ाफ़ो बुरे मौत का बचाव ट्रे गालियों जेको चवे तो उनके बकम करण खपने मदीने वारो तो फरमाए त अल्लाह फरमायो मां मोहम्मद ज़ामिन आया ये ट्रई गालियों उनके मिलंदियूं जेको बकम कंदो फलियत्तक़िल्लाह पेरियों अल्लाह जी ज़ात खां डिजे खुदा जो खौफ रखे ऐं ॿिए नंबर ते फलयसिल रहमहू पंहिंजी मिठियूं ॻंढे बिरादरियूं ॻंढे रिश्ता जोड़े अल्लाह खां डिजे रिश्ता जोड़े इन जे रिज़्क़ में बरकत माल में बरकत उम्र में बरकत बुरे मौत खां रब इनके महफूज़ रखंदो सुभान अल्लाह इन जे अञा मां थोरो वज़ाहत कयां पुट हर माण्हू के ख्वाहिश आहे त मुंहिंजो रिज़्क़ कुशादो हुजे हाणे साईं जी गाॾी ॾिसी मूंखे बि इज़त ईंदी त अहिड़ो अहिड़ी गाॾी मां बि वठां वॾेरे जो बंगलो ॾिसी ॿिए खे बि ख्वाहिश ईंदी मूं वटि बि अहिड़ो बंगलो हुजे हर कंहिंजे दिलि जी ख्वाहिश आहे पंहिंजो घरड़ो अथसि उहो मचाना सीमेंट जो पको ठहियल आहे पर जो फलाणे बंगला वॾा चवाया आहिनि मैं बि अहिड़ा बंगला चवाया हर माण्हू चाहे तो मुझे रिज़्क़ में कुशादगी हुजे माल जंजो हुजे बैंक बैलेंस हुजे भली गाड़ी हुजे भलो बंगलो हुजे साईं फरमाइनि था जे ख्वाहिश अथव रिज़्क़ जे वाधारे जी चाहियो था तव्हां जे रिज़्क़ में बरकत पवे उम्र का सवाई पोड़ो थी वियो अच्छी दाढ़ी थी वई त हणंदुसि रंग परे खां जे सोहणो लगा पंहिंजे पाण के जवान बनाइण जी कोशिश तो करे मिसाल का बीमारी थी वई मौत जे डप खां हितों जी दवा न थी लगे सख
सखर हलियो वियो सखर जी न लगी नवाब शाह वियो हैदराबाद वियो कराची ताईं जनाह ताईं वियो आगा खान अस्पताल में वियो चङो भलो थिया मौत न अचे अञा नंढा बच्चा आहिनि परणाइणा आहिनि अञा शादी करणी आहे अञा हीअ ख्वाहिश पूरी करणी आहे हर माण्हू चाहे थो उमिरि वधी हुजे साईं फरमाइनि था ॿ कम कयो उमिरि रब तव्हांजी वधाए छॾींदो रिज़्क़ तव्हांजो रब वधाए ऐं टी ॻाल्हि मौत पुट हिकिड़ा माण्हू आहिनि ख़ुशि नसीब घर में मौत आयो इज़त वारो मौत हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो जिस्म चिचिड़जी वियो मुंहुं सुञाणप में नथो अचे को बाहि में सड़ी वियो हाणे जहाज़ जा 2-3 हादसा थिया आहिनि अमेरिका में माण्हू सड़िया त मुंहुं बि सुञाणप में नथो अचे ओ मिठा बुरो मौत हिकिड़ो माण्हू रेल जे हेठां अची वियो उन जो लाश बाल्टी में विझी खणी आया कचूमर बणजी कीमो बणजी वियो बुरो मौत आ अल्लाह का पनाह घुरो रब शर बुरे मौत का बचाए ईमान सा लड़ाए ईमान वारो मौत नसीब फरमाए ओ अता साईं फरमाइन था ॿ कम कयो ईमान वारो मौत मिल सुठो मौत मिलंदव भलो मौत मिलंदव रब बुरे मौत खां तव्हांखे बचाए छॾींदो ॿ कम कयो हिकिड़ो अल्लाह जो ख़ौफ़ रखो रब खां डिॼो जेको रब खां डिॼंदो आहे न उहो कंहिंसां ज़ुल्म न कंदो नाजाइज़ी न कंदो नाइंसाफ़ी न कंदो पराओ हक़ न खाईंदो चोरी न कंदो फुर न कंदो धाड़ो न हणंदो रिश्वत न वठंदो व्याज न खाईंदो न्याणी न खपाईंदो पैसनि ते जंहिंजे अंदर में ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो न गुनाहनि खां बचंदो आहे ॿिए नंबर ते साईं फरमाइनि था हिकिड़ो अल्लाह जो ख़ौफ़ रखो ॿियो बिरादरियूं जोड़ियो माइटियूं ॻंढियो रिश्ता जोड़ियो रब तव्हांजी उमिरि वधाईंदो रिज़्क़ वधाईंदो बुरे मौत खां बचाईंदो अॼु भाउ सां नथो ठहे सौट मासा त परे जी ॻाल्हि आहे भाउ सॼो भाउ सां नथो ठहे पुट पंहिंजे पीउ सां नथो ठहे माउ पंहिंजे मां सां बच्चो नथो ठहे ओ मिठा अॼु बिरादरियुनि में छेड़ा आहिनि कोर्टुनि ते चढ़िया बीठा आहिनि फतवाऊं मौलवियुनि खां कढाईंदा था वञनि तलाक थी वई को कोर्ट ते बीठो आहे त मुंहिंजी धीउ खे तलाक खपे बिरादरियूं टोड़ियूं थियूं वञनि रिश्ता छिना था वञनि साईं फरमाइनि था 15 जी राति ईंदी आहे रहमत जी वंड बि आहे हर गुनहगार खे रब बख़्शींदो आहे हर बदकार खे माफ़ी ॾींदो आहे पर जंहिं माइटी छिनी इन के रब निहारींदो ई ओ मिठा पंहिंजे बिरादरी सां बुरो सलूक न कर रब तोखे नवाज़ियो आहे इज़त आहे दौलत आहे पैसो आहे रब तोखे सुखियो कयो आहे पंहिंजे ग़रीब माइटड़नि जी संभाल लहंदो कर हली वञी ईद ते कंहिंखे कपिड़नि जो वॻो वठी ॾे कंहिंखे ईद जा लटा कपिड़ा उनजे बच्चनि जे लाइ वठी ॾे कंहिंखे ईद जो सीधो सामान वठी ॾे रब गंज ॾिना अथई हिकिड़े ॾींहुं गाॾीअ जी डिकी सॼी राशन सां भरे राति जो वक़्तु हुजे माण्हुनि खे न ॾेखारिजांइ सेल्फी न कढाइजांइ त हर को ॾिसे त हिनखे मां ख़ैरात थो ॾियां सेल्फी जो भलो हिकिड़े माण्हू फेसबुक में ॾिठो कापे में हीअं गिलाफ में हथ विझूं हिकिड़ो हथ हेॾो पंहिंजो मोबाइल में हितो हीअं करे फिरंदो अरे ख़ुदा जा बाना तूं इबादत करण आयो हीअ न पंहिंजे घर ते बैतुल्लाह में आयो ही अल्लाह जे ख़ातिर इबादत कर सेल्फी कढी वरी आयो फेसबुक में हणंदो त मां काबे ताईं पहुतो टके जो बि अजुर न मिलंदो तिर जेतिरो बि फ़ाइदो न मिलंदो जेको माण्हुनि जे ॾेख वेख जे लाइ कयईं ओ मिठा ख़ैर करी ख़ैरात करी माण्हुनि जे लाइ न ॾिसण वारो रब ॾिसे थो साईं फरमाइनि था हत व रजुलुन तसद्दक बिसदक़तिन फअख़फ़ाहा हत्ता ला तअलमु शिमालुहु मा युनफ़िक़ु यमीनुहु
उहो माण्हू जेको ख़ैरात कंदो आहे पर लिकाए ख़ैरात कंदो आहे, सॼे सां ख़ैर करे त खॿे खे ख़बर न पवे, इहो माण्हू अर्श अज़ीम जे साये हेठां हूंदो। मूं अर्ज़ पे कयो त ईद अचे डिगी साबान जी भरे वञ रात जे वगड़े में ग़रीबन मिस्कीनन माइटरन अज़ीज़न ग़रीबन के पहुचाए। खुदा जो कसम आ जेका तोखे दुआ मिलंदी तोखे अॾे छॾींदी, जेकॾहिं करोड़पति आई त अरबपति बनाए छॾींदई, जे लखपति आई त करोड़पति बणजी वेंदे। मिटनि सां बिरादरी सां सुठो सलूक कर, उन्हनि जा मजबूरियुनि जा फ़ाइदा न वठंदो कर, उन्हनि ग़रीबनि खे न सताईंदो कर, मिस्कीननि खे न ईज़ाईंदो कर, पंहिंजे माइटनि रिश्तेदारनि अज़ीज़नि ग़रीबनि जी संभाल लह। रब तुंहिंजी रिज़्क़ में वाधारो, माल में वाधारो, उम्र में वाधारो, बुरे मौत खां रब तोखे बचाए छॾींदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था 15 शाबान जी रात ते माइटी छिनण वारे खे रब निहारींदो ई कोन, ऐं उहो माण्हू जे पंहिंजी अबे अमड़ खे रंजायो आ, जंहिं पीउ मां खे रुसायो आ, 15 शाबान जी रात उन खे रब निहारी। माफ़ी त न ॾींदुसि पर निहारींदुसि कंहिंखे जिते अबो नाराज़ आ, जिते अमड़ नाराज़ आ, ओ अदा अबो तुंहिंजे लाइ काबो किबलो आ, अम्मा तुंहिंजे लाइ। साईं फरमाइनि था अल जन्नतु तहत अक़दामिल उम्मत, जन्नत अमड़ जीजल जे पेरनि जे हेठां। अल अबो सतो अबवाबुल जन्नत, पीउ बेहश्त जो विचों दरवाज़ो आ। ओ अदा ओ नूरपुर वारा कीअं ख़बर पवंदी तो ते रब राज़ी आ या नाराज़ आ। ॾिस जे अबो तो ते परतला राज़ी आ, सम्झ त अल्लाह बि राज़ी आ। अमड़ तो सा नाराज़ आ, सम्झ त वाहिदुल कहर बि तो सा नाराज़ आ। ओ मिठा पंहिंजे अबे अमड़ सां हुस्न सलूक कर, उन्हनि जे ज़रूरतुनि जो ख़्याल कर, पंहिंजे हलाल कमाई मजा पंहिंजे अबे जी ख़िदमत चाकरी सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल, सवे वहन सीर में माणक मोती लाल, जे मासो जुड़ी माल तब पुजारा पुर थिए। चो सल्लल्लाहु अलैहि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ओ मिठा 15 शाबान जी रात में उहो माण्हू भला इला मुदमिन खमरिन, जेको शराब ते हमेशगी करण वारो, शराब जो मवाली आ, शराब जो आदी आ, नशेबाज आ, 15 जी रात रब उन खे निहारींदो ई नशो को हीरोइन जो मवाली, को चर्स जो, को डोडी जो, को अफीम जो, को भंग जो, को शराब जो, को ठरे जो। साईं फरमाइनि था इन शराबी जेॾीमहिल शराब पीअंदो आहे उन जो ईमान ईअं फुरिजी वेंदो आहे जीअं को माण्हू कमीस बदन तां लाहींदो आहे, कमीस लाहे जिस्म खुलो थी पवे। जेॾीमहिल नशे में ईंदो आहे ओॾीमहिल मलाइक उन जो ईमान फुरे वठंदा आहिनि। बेईमान जे नशे जी हालत में मरी वञे बेईमान थी वञे। नशे जो हिकिड़ो ज़रड़ो वापराए 40 ॾींहं उन जी दुआ क़बूल न पवंदी आहे। ओ मिठा मोमिन नशो न कंदो आहे, मोमिन या बुरी आदत न अपनाईंदो आहे। जेकॾहिं 15 शाबान जी रात जी रहमत खपई, मग़फ़िरत खपई, जन्नत खपई त 15 खां अॻु में इहो नशे जी आदत छॾ।
जे अबो अम्मा नाराज़ आ तो उनके परचाए वठ जे कदे के सा छेन हरो कयूं वेठो ही बिरादरी उनका रुठो वेठो ही उनन के परचाए वठ जिए इया रात अचे त तो ते रब जी रहमत जा वड फुड़ा वसी वजन तुजो नालो जन्नतन में लिखजी चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या हजरत अनस तो रिवायत करे मुस्नद अबू यअला में रिवायत आ मुझे आका फरमायो लजपाल नबी फरमा इन्न सदक़त वसिलत रहम यज़ीदुल्लाहु बिहिमा फिल उम्र व यदफ़उ बिहिमा मीतत सौ व यदफ़उ बिहिमल मकरूह वल महज़ूर एकड़ो सदको ऐं खैरात छा सदको ऐं खैरात अल्लाह जेतरी तौफीक ॾिनी आहे गरीबन के मिस्कीनन के खैर खैरात ॾे सदको करे बे नंबर ते साईं फरमाइन था माइटियूं ॻंढी बिरादरियूं जोड़े ये बकम एकड़ो सदको ऐं ॿियो चो वरी चो माइटियूं ॻंढे ये बकम जेको करे साईं फरमाइन था इन टिन कमनि जे सदके अल्लाह ताला उन जे उम्र के वधाईंदो उन के रिज़्क में बरकत ॾींदो बुरे मौत खां बचाईंदो आफ़तूं शामतूं मुसीबतूं दर्द परेशानियूं अल्लाह इन ॿिनि शयुनि जे सदके टारे छॾींदो पुरवारा के दुख हिन डोजरा सूरन में सड़ियो वेठो हर को वकोड़ियो वेठो पत्थर पर सूर सब किंजे पंहिंजा जे का घणी पुछो न त अची पग में बस अंदर मिड़े अबिन हर मानू के पंहिंजा सूर नंढन के सूर नंढा वडन के सूर वडा समझो था न ओ बेटा ये जेके परेशानियों इन गणतियों इनन जो इलाज मदीने वाले साईं दिनो आ एकड़ो सदको कयो खैरात कयो बियो बिरादर जोड़ियो रिश्ता जोड़ियो माइटन सा माइटियूं गंढियो अल्लाह ताजो मुश्किलातूं मुसीबतूं आफतूं लाहे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या पंद्रहीं जी रात जे नसीब में अचे नूर पुरवारा छा कंदे जी फटाका जाटियूं भला ॿियो न त निंड त आहे वरी सगरन जहिड़ा त माशाअल्लाह जहिड़े जन्नत सियारो सवड़ वरी सगरो मानू न मिठा जिंदगी निंडुन जेला खोड़ा आराम जेला खोड़ा कचहरियुन जे लाइ खोड़ रातियूं इन 15 शबान जी रात निंड न कबी ग़फलत न कबी फटाका जाटियूं न कबार पियूं रोअदा इन रात में थी तू मलूल जिए रुनो इन रात में हजरत रसूल रोअदा इन रात में थी कायमा जिए रुनी उन रात बीबी फातिमा 15 शबान जी रात में 50 नफल पढ़बा 100 रकातूं या सलातुल खैर जी नमाज आ मदीने वाले साईं फरमायो जेको 15 जी रात में 100 रकातूं 50 नफल तो पढ़े पूरी जिंदगी जे गुनाहन के रब बख्शे माफ करे 15 जी रात में जेको मानू 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल उन जे रिज़्क में रब बरकत विझी ॾींदो आफ़तूं शामतूं मुश्किलातूं मुसीबतूं रब टारे छॾींदो
15 शाबान जी रात जेको 1000 भेरा दुरूद पढ़े 1000 हिन साल से माशाअल्लाह वरी या 15 शाबान जो जुम्मे शरीफ जी रात ईद में ईद भलाई में भलाई साईं फरमाता जुम्मे जे ॾींहं ते जुम्मे जी रात में जेको मुंहिंजो उम्मती 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े क़यामत जे ॾियारे मूंखे एतिरो वेझो हूंदो एतिरो मूंखे करीब हूंदो उनजो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां छुहंदड़ हूंदो पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो मोहम्मद मिठे सां मिलाए दुरूद मुरादूं दिलनि जूं पुॼाए दुरूद ज़ियारत शफ़ाअत मिठे मीर जी ऐं जन्नत जी रात रसाए दुरूद इन रात में दुरूद घणो पढ़बो अस्तगफार पढ़बी दुआ घुरबी दिल जान सां दुआ घुरबी छो त इहा शबे बरात बरात जी माना नजात छोटकारो आ मुंहिंजा दोस्तो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ 15 जी रात आहे हीअं दुआ पियो घुरे ए मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम ये छोटकारे जी रात आ मां तोखूं जहन्नम जी बाहि खां छोटकारो थो घुरां जहन्नम जे अज़ाब खां छोटकारो थो घुरां कब्र जे अज़ाब खां छोटकारो थो घुरां मालिक बुरे मौत खां छोटकारो थो घुरां मूंखे छोटकारो ॾे अखियूं ॿूटियूं पियूं आहिनि रोए बि पियो दुआ बि घुरे पियो ईअं महसूस थियो त बुक में का शइ पई आहे अख जो खोलियईं त सब्ज़ रंग जी रेशम जो कपड़ो आ बुक में पियो आ उन खे खोलियईं उन में सुरहो काग़ज़ आ उन काग़ज़ ते लिखियल आ हाज़िही बराअतुन मिनल अज़ीज़ इला अब्दिल अज़ीज़ अज़ीज़ रब जे तरफ़ां छोटकारे जो चिठो आ पंहिंजे बाने उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे छोटकारे जो चिठो आ ओ मिठा इन रात में बरात वारी रात आ जहन्नम खां छोटकारो मिलंदो आ दुखन खां छोटकारो मिलंदो आ गमन परेशानियुनि खां छोटकारो मिलंदो आ इन रात में जागो नफ़िल पढ़ो ज़िक्र कयो इबादतूं कयो खबरदार न पहुंचाइजो के मुसलमान काफर गैर मुस्लिम जीत जानवर पखी पखण कंहिंखे भी ईज़ा न पहुंचाइजो छो त इन रात में साल जे मुक़द्दर जा फैसला लिख को अमीर थींदो को गरीब थींदो को जन्नती थींदो को जहन्नमी थींदो कंहिंखे पुट जमंदो कंहिंखे धीउ जमंदी कहिड़ो हज ते वेंदो कंहिंखे मदीने वारे जी ज़ियारत थींदी 15 जी रात लिखबी आ 15 जी रात तकदीर लिखबी आ मुकद्दर लिखबो आ मिठा नईम सेठा वडो मालदार आ वडो दौलतमंद आ वडे पैसे वारो आ समेत उन जा नौकर चाकर बेली बाना खिदमत गुजार आहिनि 15 जी रात आई है पंहिंजे महल में माड़ी में वेठो बारों दरवाजे तो सदा लगी पेनू फकीर सदा ॾिनी अल्लाह वास्ते मानी गभो जो टिनि जो पुकारो आयो गरीब मिस्कीन दर ते सदा हे दुनिया जो नशो पैसे जो गुरूर पैसे जी आकड़ जॾहिं ईंदी आहे न ॾाटे में वकड़ विझी याने माना करे ॻाल्हाईंदो आहे मिठा तुंहिंजी ख़बर आहे मिट्टीअ मां पैदा थियो ही मिट्टीअ में वेंदे तुंहिंजी आकड़ अचाई गुरूर अचायो खाक जो पुतलो आहीं तोखा वॾा हुया जेके माहौलो ने काटन जा कलब लॻल कपड़ा पाए सम्झंदा त सिंध खे असां था हलायूं असां जहिड़ो ॿियो को कोन्हे अॼु मिट्टीअ जे अंदरि वञी कब्रिस्तान जो सैर त करे जेका मिट्टीअ जी ढेरी ॾिसींदो न हर मिट्टीअ जे ढेरी जे हेठां हिकिड़ो शेर सुतो पियो आहे इहो बि तो वांगुरु माहौलो ॾे हलंदो हुयो अॼु वञी ॾिसी त छा दुनिया जो नशो पैसे जो नशो माण्हू खे मगरूर करे छॾींदो आहे
पंहिंजी औकात मां माण्हू खे कढी छॾींदो आहे हे पैसे जे नशे में नौकर खे जड़े हे पिनण जी रात आहे हे फ़कीर चे हिन भली रात में सुख पिटायो आहे वञी बटे पात्र त हणी नौकरनि खे त वरी अहिड़ा कम खपनि नौकर जो वियो उन ग़रीब खे मोचड़ा हयईं तड़ायईं धिका ॾिनईं उन ग़रीब मथे विहारे अखियुनि में ॻोड़ा ॻाड़े चयो मुंहिंजा मौला तोखे ॿुधा पुट हदीस पाक में आ दाह खां बचजो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु हिकिड़ो माण्हू कंहिंजी सूबेदार सां यारी कंहिंजी मुख़्तियार कार सां यारी कंहिंजी एसी सां डीसी सां कंहिंजी वॾेर सां कंहिंजी सरदार सां यारी पर हिकिड़ो अहिड़ो ग़रीब ॾुखियल माण्हू आहे जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु साईं फरमाइनि था त उन माण्हू जी बददुआ खां बचजो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो को ज़ात रस न उन जी दाह अल्लाह जे अर्श खे लोॾे छॾींदी आहे रब फरमाईंदो आहे मज़लूम सब्र कर तुंहिंजो केरु न आहे तुंहिंजो मां अल्लाह ज़रूर तुंहिंजी मदद कंदुसि वलो बदहीन भली थोरो वक़्त खणी लॻी वञे पर मां तुंहिंजी मदद ज़रूर कंदुसि ज़ालिम खां इंतकाम तुंहिंजो मां गरीब मोचड़ा खाधा रोंदो हलियो वियो पर लिख पढ़ जी रात हुई न लिखियो को ॿियो उन गरीब वञी को अबरो सबरो को कमड़ो कार शुरू कयो अचे बरकत पई अचे पैसे वराण कई उहो माण्हू चंद महीननि जे अंदरि रब उनखे अॾे छॾी रब ॾियण ते अचे त देर न आहे जे फुरण ते अचे त देर न उहो मिस्कीन माण्हू माड़ियूं ठाहियईं बंगला ठाहियईं दौलतमंद बणिजी वियो ऐं हो नईम सेठ अचे नुक़सान शुरू थिया हेॾो लखनि जो नुक़सान हेॾो किरोड़नि जो नुक़सान हेॾो ख़बर नुक़सान जी पई अचे नुक़सान पवंदा विया हिकिड़े ॾींहुं ज़ाल खे चई त तोखे मूं तलाक ॾिनी मुंहिंजे घर मां ज़ाल चयो म्या मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे बेवजह तूं मूंखे छो थो तलाक ॾी चई बस निकिर मुंहिंजे घर मां मूं तोखे तलाक ॾिनी माई वीचारी इज़त गुज़ारे वञी ॿियो को लिखियो ले कयो पूरो साल गुज़री आयो वरी साॻी 15 शाबान जी रात आई उहो नईम सेठ माल विया दौलतूं वियूं पैसा विया नौकर चाकर बेली बाना विया वो किस्तो हथ में गोदड़ी गिचीअ में दर दर ते पिनण शुरू कई पिनंदे वॾी माड़ी ॾिठई उन जे अॻियों बि चई अल्लाह वास्ते मानी गभो ॾियो 3 ॾींहंनि जो बुखार साॻी सदा जेका फ़कीर परसाल आई हुई न 3 ॾींहंनि जो बुखार आया अल्लाह वास्ते मानी गभो खारायो त माई घर धञाणी मानी मोड़ खणी आई फ़कीर खे जो ॾिठई त हे त नहीं मुड़स उन जी पुरानी ज़ाल हुई माई दाह करे रुई मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात बेनियाज़ आहे तुंहिंजी ज़ात बेपरवाह आहे कल्ह ताईं ही माण्हू लखनि सां कुॾण वारो किरोड़नि सां रांदियूं खेलण वारो हथ में दर दर ते तुंहिंजी काई रीत कहारिया मुझी तोबा ज़ारिया तुझी कई रीत ओ कहारिया तुझी कई रीत कहारिया मुझी तोबा ज़ारिया तुझी कई रीत माई रुनिया दाह करे किरी पिया मुड़स ड्रोड़ंदो आयो छा थियो फ़कीर बेअदबी कई छा थियो चवण लगी त ओ मुंहिंजा घर वारा फ़कीर कुझु न चयो पर मूं वाहिदुल क़हार जी कहारी तोखां अॻ में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो वॾो मालदार हुयो पर अजुने जे गिचीअ में पिनण वारी कोतड़ी ॾिठी तम उन जे हथ में किस्तो ॾिठो तम उनखे पिनंदे ॾिठो तम अल्लाह जी बेनियाज़ी खे ॾिसी मूंखे रोअण अची वियो आहे त उहो घर वारो चवण लॻो ओ घर वारी इन खां अञा अजीब ॿी ॻाल्हि ॿुधायां मां उहो साॻो पेनू आहियां अॼोकी राति में मूंखे मोचड़ा हणी दर दर धिकारे
हिकड़े में रब फैसलो कयो हुन जी ज़ाल मुझे निकाह में ॾिनई माल बंगला माड़ियूं मूंखे ॾिनई उन साॻे अमीर खे पेनू बणाए मुझे दर ते रब पिनाए छॾियो आहे ओ अदा अल्लाह जी बादशाही आहे अल्लाह जी हुकूमत आहे उन में आकड़ न कयो नाज़ न कयो नियाज़ निवड़त आजिज़ी इख्तियार कयो ये रात रब के राज़ी करण जी आहे प्रिय के परचाए ओ मुझा मालिक गुनाह बख्शाया मुझा मौला गुनाह बख्शाया वठी मेरे मुहम्मद आई आया जेरी मन बानो 15 शाबान जी रात में सिर सजदे में रखी दुआ घुरंदो आ अल्लाह फरमाइंदो आ मुखे हया अची वेंदो आ कीअं इन जी दुआ खाली मोटाया जरूर इन जी दुआ कबूल ओ मिठा या रात जे मिली वञे न रात मल्हाए छा था चओ केड़ा केड़ा मल्हाईंदो या रात मल्हाइबी अल्लाह जे इबादत सां रब जे बंदगी सां नेक कमन सां चंगे कम सां भला जे इहा रात के चंगी मजलिस में गुजारियो त खीर में खंड तव्हां के दावत ॾियां थो 15 शाबान जी रात दिलबराबाद मोरे बेटा हिकड़ी नमाज आहे सलात तस्बीह जंहिंजे लाइ मदीने वाले साईं फरमाया जिंदगी में हिकड़ो भेरो पढ़ी वठे उन जा नंढा वॾा जानी वाणी या खता में थियल हर ही गुनाह अल्लाह ताला बख्शे छॾींदो 15 शाबान जी रात इहा सलात तस्बीह जी नमाज जमात सां पढ़बी दिलबराबाद में हज़ारे मानू पूरे पाकिस्तान का गड थींदा इज्तिमाई दुआ थींदी तवा के गुजारिश कयां तो इन दुआ में जरूर शरीक थियो सलात तस्बीह में शरीक थियो अल्लाह करीम जल शान असा सबनी के शाल अमल करण जी तौफीक अता फरमाए या रात मल्हाइण जी तौफीक अता फरमाए वमा अलैया इल्लल बला اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين मुझा मौला ही जेकी ख़त्मा शरीफ पढ़िया विया ही पाक कलाम जन मरहूमन जे ईसाले सवाब जे लाइ जलसो थियो मौला उन्हनि जे रूहनि खे पहुचा उन्हनि जी मग़फ़िरत फरमा उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा मुंहिंजा मालिक हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा अॼु जेको क़ुरान ऐं हदीस ॿुधोसीं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وسلم